एक पोढ़ी औरत जे पुट जी तालीम। हिकिड़े ॾींहुं हिकु औरत पंहिंजे नौजवान पुट समेत संदन ख़िदमत में आई ऐं अर्ज़ु कयईं, साईं मुंहिंजे पुट खे पाण वटि रहाए खेसि तालीम ॾियो। पाण उहो मंज़ूर कयाऊं ऐं उहा औरत पंहिंजे पुट खे वतन छॾे ख़ुशि थींदी वापसि हली वई। कुझु अरसे बाद हू पंहिंजे पुट खे ॾिसण लाइ आई। ॾिठाईं त पुटसि बदन में घणो लही वियो आहे। मानी खाइण जे वक़्तु ॾिठाईं त हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जन हिकु कुकड़ जे ॿोड़ सां मानी खाई रहिया आहिनि ऐं संदन अॻियां ॿिया बि केतिरा ई ताम रखिया आहिनि, पर संदसि पुट खे जवन जी सुकल मानी खाइण लाइ ॾिनी वई आहे। हुनखे उन ते घणो अरमान थियो ऐं खेनि चयाईं, साईं जेको तव्हीं था खाओ सो मुंहिंजे पुट खे बि छो नथा इनायत करियो। तंहिं ते पाण चयाऊं, अमां तूं असांजे खाधे जे बारे में बदगुमान थी थी, पर तोखे ख़बर हुअणु घुरिजे त पंहिंजी मर्ज़ी सां कुझु बि नथा खाऊं। पोइ पाण रकीबे तां हथ फेराए हिन आयत पढ़ियाऊं। ही आयत पढ़ियाऊं, कुम बिइज़्निल्लाहिल्लज़ी मुहे ले अज़ाम वहे रसीम। कुदरत ख़ुदा जी पाण एतिरो पढ़ी बस ई न कयाऊं त उहो कुकड़ ज़िंदा थी चङो भलो उथी खड़ो थियो। को खंभ बि ज़ाया थियल न हुअसि। पोइ पाण हुन औरत खे मुखातिब थी फरमायाऊं, जॾहिं तुंहिंजो पुट बि हिन मंज़िल ते पहुचंदो तॾहिं हुन जी बि अहिड़ी हालत थींदी ऐं जेके चाहींदो सो खाई सघंदो, पर मनशाए इलाही खां सवाइ न। पोइ उहा माई माफ़ी वठी वापसि मोटी।